अॼु असांजे हिन वीडियो जो मौज़ू आहे सिंधी भेत। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼुकल्ह मथां सीएसएस जो अटैम्प अचण वारो आहे ऐं सीएसएस जे हवाले सां ही हिकिड़ो जेको आहे सो तमामु अहम मौज़ू आहे। तंहिं ते मूं सोचियो त हिकिड़ो वीडियो ठाहिणु घुरिजे, त उन जे हवाले सां तव्हांजे साम्हूं पेश थियो आहियां। अॼु असां पढ़ंदासीं सिंधी बेत। सिंधी बेत जे हवाले सां अगरि ॻाल्हायो वञे त जेको लफ़्ज़ बेत आहे उन जी तारीफ़ जे हवाले सां असां पहिरीं सभ खां पहिरीं ॻाल्हाईंदासीं त बेत अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच जे बक़ौल बेत जी लुग़वी माना आहे घर। घर जा जे दरवाज़े जे ॿिनि ताकनि जीअं बेत जा ॿ ताक मिसरा थींदा आहिनि। बेत जे पहिरीं मिसरा खे ऊला, बेत जी ॿी मिसरा खे सानी सॾिजे थो। ॿिन्ही मिसरनि जे विच में जेको रहियो उनखे हशो सॾीनि था। बेत सिंधी क्लासिकल जी निज ऐं अहम सिन्फ़ आहे। बेत दोहे ऐं सोठे जो संगम सां जुड़ियल मालूम थिए थो। ॿिनि सिटुनि वारे बेत में कुल 4 पद हूंदा आहिनि। बेत जे हिक सिट मिसरा खे फर्द या वाहिद चइबो आहे। बेत जे मात्राउनि जो कुल वज़न 48 थींदो आहे। अचो त हाणे असां बेत जे क़िस्मनि ऐं बाक़ी शयुनि ते डिस्कस कयूं। त असां सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं हिंदी छंद विद्या ते। त असां कोशिशि कंदासीं त डिस्कस कयूं हुन में त कहिड़ी तरह सां बेत जो जेको फॉर्मेट आहे। जीअं तव्हां ॾिसंदा आहियो, जीअं असां वटि इंग्लिश में जॾहिं असां लिखंदा आहियूं त 2 मेथड्स हूंदा आहिनि। हिकिड़ो तव्हांजो ब्रिटिश मेथड हूंदो आहे, हिकिड़ो अमेरिकन मेथड हूंदो आहे। त साॻी तरह सां शाइरीअ जेकी असां सिंधी शाइरी हूंदी आहे उन जा 3 मेथड्स हूंदा आहिनि। हिकिड़ो तव्हांजो हिंदी छंद विद्या हूंदी आहे, हिकिड़ो तव्हांजो मीटर हूंदो आहे ऐं हिकिड़ो तव्हांजो इल्म उरूज़ हूंदो आहे। त अॼु अचो पढ़ूं था ऐं उन ते डिस्कस कयूं था हिंदी छंद विद्या ते। हिंदी छंद विद्या शाइरी जी मख़सूस वज़न जी निज़ाम प्रोसोडिक सिस्टम खे चइबो आहे, जेको उन में मौसूकियत ऐं नग़मगी पैदा करे थो। उन करे शेर ॿुधण वक़्तु मुतासिर करे थो। शाइरी में वज़न जो ख़्याल जेतिरी अहमियत आहे, अंग्रेज़ी वज़न बहर जो निज़ाम खे मीटर, अरबी ऐं फारसी वज़न जे निज़ाम खे इल्म उरूज़ ऐं हिंदी वज़न जे निज़ाम खे छंद विद्या ऐं पिंगल चइबो आहे। हाणे असां डिस्कस कयूं था त जेको बेत आहे, जेको असांजो क्लासिकल शाइरी जो हिकिड़ो बुनियादी जेको आहे सो फॉर्मेट्स मां हिकिड़ो आहे, बुनियादी ढांचे मां हिकिड़ो आहे, जंहिं ते असांजूं बाक़ी बि जेके सिन्फ़ूं जेके असांजूं अचनि थियूं क्लासिकल शाइरी जे हवाले सां, उहे बि हिन फॉर्मेट ते जुड़ियल हूंदियूं आहिनि। हाणे असां डिस्कस कयूं था बेत जा क़िस्म। त डिस्कस कयूं था बेत जा क़िस्म। त सभ खां पहिरीं असां जेको आहे सो जीअं सीएसएस जे ऐं पीसीएस जे सिलेबस में ही शामिल आहे, अलॻि सां हिननि जो हिकिड़ो जेको आहे सो तव्हांखे ॾिनो वियो आहे, तव्हांजे सिलेबस में शामिल कयो वियो आहे। त उन ते असां डिटेल में डिस्कस कंदासीं। त दोहा छंद। हाणे दोहा छंद छा आहे? दोहा 2 सिटुनि जो आहे, उन करे दोहा छंद में काफ़िया 2 सिटुनि जे पछाड़ी में ईंदा आहिनि। अलफ़ बे जा अखर सुरनि या हर्फ़ सही कॉन्सोनेंट्स ते मुश्तमिल आहिनि। उहे अखर मिली लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। शाइरीअ में लफ़्ज़नि जा पद या चरण थींदा आहिनि, जेके नंढनि ऐं डिघनि आवाज़नि ते मुश्तमिल थींदा आहिनि। डिघे आवाज़ लाइ 2 मात्राऊं ऐं छोटे आवाज़ लाइ 1 मात्रा ॻणबी आहे। ठीकु आहे बाबा। अच्छा, हिन खे यादि करण जो हिकिड़ो तरीक़ो आसान ॿियो बि आहे। त दोहे खे कीअं यादि कजे? बाबा दोहे खे यादि, दो मतिलबु जीअं पाण खे ख़बर हूंदी आहे, दो असां उर्दू में चवंदा आहियूं 2। हो माना पास्ट माना का शइ गुज़रियल हुजे, यानी कि असां हिनखे इन तरह सां यादि करे सघूं था। उहो बेत जंहिंजो हमकाफ़ी आवाज़ आख़िरी में अचे। दो मतिलबु 2, हो माना आख़िरी। ठीकु आहे बाबा। जंहिंजो हमकाफ़ी आवाज़ आख़िरी में अचे थो उनखे असां दोहो चवंदा आहियूं। हाणे असां अचूं था त दोहे जी फॉर्मेट कीअं ठहंदो आहे। हा, दोहे जो ख़ाको हिन रीति तव्हांजे साम्हूं आहे। त छाकाणि त टोटल बेत में जेको आहिनि 48 मात्राऊं हूंदियूं आहिनि, जेको 2 लाइनुनि जो तव्हांजो बेत हूंदो आहे। उहो दोहो हुजे या सोठो हुजे, उन में तव्हांजो 2 लाइनुनि जे बेत में तव्हांजो 48 मात्राऊं हूंदियूं आहिनि। पर हिन जो मात्राऊं कीअं हूंदियूं आहिनि? पहिरियों जेको हुन जो पद हूंदो आहे उन में 13 मात्राऊं हूंदियूं आहिनि, ॿिए पद में 11 मात्राऊं हूंदियूं आहिनि, यानी कि हिकिड़ी मिसरा हिकिड़ी लाइन में हिकिड़े फर्द में 24 मात्राऊं हूंदियूं आहिनि। साॻी तरह सां असांजो जेको ॿी लाइन या ॿियो फर्द, ॿियो मिसरा आहे, उन में बि साॻी तरह सां 24 मात्राऊं हूंदियूं आहिनि। जीअं काज़ी कादन जो ही त कंज़ कदू वी काफ़िया पढ़ी परोड़ियम सभु, त कर मंडी मां कोड़ी खूह में पई कछे उभ। हाणे ॾिसो, पहिरीं लाइन में सभु, ॿिए में उभ।
हाणे इहे ॿई मात्राऊं हम काफ़िया जेके आवाज़ आहिनि उहे आख़िरी में अचनि पिया जंहिंखे असां दोहो चवंदा आहियूं। अचूं था मौज़ू खे अॻिते वधायूं था। हाणे असां पढ़ूं था सोठा छंद। हाणे ही बि बेत जो हिकिड़ो क़िस्म आहे। ठीकु आहे बाबा। ही छंद दोहा छंद जी उबतड़ आहे, यानी कि ही तव्हांजो दोहे छंद खां उबतड़ हूंदो आहे, सोठो उबतो हूंदो आहे, जंहिंमें हर सिट जा चरण बदिलजनि था। चरण हेमिस्ट्रिक बदिलजण सां काफ़िया सिटनि जे विच ते ईंदा आहिनि। सिंध जे क्लासिकल तोड़े जदीद शाइरी में दोहा तोड़े सोठा लिखिया विया आहिनि। सोठनि जो मिसाल काज़ी कादन, शाह करीम, शाह लतीफ़ वटि बि मिलनि था, पर उन्हनि खे आमतौर बेत जी सिन्फ़ में ई शुमार कयो वेंदो आहे। त हाणे असां चऊं था त सोठा जो जेको फॉर्मेट आहे उहो कहिड़े तरह सां हूंदो आहे। हाणे सोठे जो फॉर्मेट जेको आहे तव्हांजे स्क्रीन ते अची रहियो आहे, त सोठे जो खाको हिन रीति थींदो। उन में पहिरियां असां उते पढ़ी आयासीं त पहिरियां जेको पहिरियों पद हूंदो आहे उन में 13 मात्राऊं हूंदियूं आहिनि, पर हिन में तव्हांखे 11 मात्राऊं नज़र थियूं अचनि। उन जे ॿियो पद हूंदो आहे पहिरीं सिट जो, उन में तव्हांखे 13 मात्राऊं नज़र ईंदियूं आहिनि। ठीकु आहे। साॻी तरह असां साॻियो वज़न 48 जो बीहंदो आहे। जे क़याम मिड़नि तकर ओॾा फाइं सुपरी, तंहिंखां पोइ सुॼनि वाधायूं विसाल जूं, हाणे मिड़नि सुंजनि। हाणे इहे हमकाफ़िया आवाज़ जेको आहे तव्हांखे विच में नज़र अचे थो, तंहिंखे असां चई सघूं था त हीउ हिकिड़ो सोठे जो एग्ज़ाम्पल आहे। उन खां पोइ असां अचूं था त दोहो सोठो मेलाप। अच्छा, हीउ हिकिड़ो टियों क़िस्म आहे। हीउ हिकिड़ो टियों क़िस्म आहे असांजे दोहे ऐं सोठे बेत जो टियों क़िस्म। दोहा छंद ऐं सोठा छंद जे मेल सां ठहियल नई हियत खे प्रोफेसर झमटमल भावनाणी दोहा सोठा मेलाप सॾियो आहे, जॾहिं त उहे सिंधी शाइरीअ मूजिबि बेत आहिनि जेके टियणवरी ऐं दोहे ऐं बड़े दोहे जी हियत मूजिबि चया वञनि था। हाणे हुनजो एग्ज़ाम्पल असां हिते ॾियूं था त दोहे ऐं सोठे जो मेलाप। दोहे सोठे जो मेलाप जो खाको ईअं हूंदो आहे त हिन जी जेके पहिरीं तव्हांजी मिसरा हूंदी आहे, फर्द हूंदो आहे, त उन जे पहिरियों जेको पद हूंदो आहे 13 जो हूंदो आहे ऐं ॿियो पद तव्हांजो 11 फर्दनि जो 11 मात्राउनि जो हूंदो आहे। साॻी तरह असां जॾहिं ॿी लाइन में अची वेंदा आहियूं, ॿिए फर्द में ईंदा आहियूं, त उनजो पहिरियों जेको पद हूंदो आहे उहो 11 मात्राउनि जो हूंदो आहे ऐं ॿियो जेको पद हूंदो आहे उहो 13 मात्राउनि जो हूंदो आहे। यानी कि कुल मिलाए साॻियूं 48 मात्राऊं आहिनि, पर हिननि जे जेको आहे सो बीहक में फ़र्क़ु अची वेंदो आहे। ठीकु आहे बाबा। जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, शाह साईं जो बेत दोहो सोठ जो मेलाप आहे। मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन, तिन जो सरा फन अणतोरियो अघायो, जिन फन। हाणे हीअ हम काफ़िया आवाज़ आहे। ठीकु आहे बाबा। हीअ हम काफ़िया तव्हांजा आवाज़ आहिनि। हिन में ॾिसो, हिन जे आख़िरी में थो अचे, हिन जो विच में थो अचे, तंहिंखे असां चई सघूं था दोहा ऐं सोठा छंद। उन खां पोइ असां नतीजे ते पहुचंदासीं त माज़ी खां अॼु ताईं बेत तवील सफ़र करे असां ताईं पहुतो आहे। उन सफ़र में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ऐं उन जे समाज मां बेत जो गुज़र थियो ऐं उहो जुदा जुदा तहज़ीबी ऐं धर्मी मतन जे तइलीमी रवैयुनि खां मुतासिर थियो। केतिरनि ई फ़िक्री धाराउनि मां सैराब थींदे मुकमल तरह जुमली रानायन सोहणायन ऐं ख़ूबियुनि सां सींगारियल हिन वक़्तु असांजे आॾो मौजूदु आहे। त बाबा इहो असांजे अॼु जे हिन वीडियो जो मौज़ू। उमेद आहे त तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं इनशाला ही तव्हांजे जेको कॉम्पिटिटिव एग्ज़ाम आहे उन में तव्हांजे लाइ वधीक काराइतो साबित थींदो। उमेद आहे त तव्हां हिन वीडियो मां पंहिंजी इल्म जी तशनगी जेकी आहे सो भरपूर नमूने सां मिटाए सघंदो। उमेद आहे मुंहिंजो चैनल तव्हां सभु ज़रूरु सब्सक्राइब कंदो अहिड़ा वीडियोस त जीअं वधीक अहिड़ा वीडियोस रखंदो रहां। थैंक यू वेरी मच।